नाज़रीन, जीअं त इमरान टीवी चैनल न्यूज़ में अफ़सोसनाक कंबर ज़िले तालके वारे सां चांडिया बिरादरी साखाणी ऐं पाड़ो आहे, जिन जी अफ़सोसनाक वाक़ियो। लाड़काना शेख ज़ैद अस्पताल में डॉक्टराणियुनि जी लापरवाही जे करे हिकु औरत चांडिया बिरादरी जी ऐं ॿियो उनजो बच्चो नंढड़ो जेको नओं ॼाओ हुजे, नओं जनमु वरितो, डॉक्टराणियुनि जी लापरवाही सबबु उहे फ़ौत थी वियो आहिनि। वारसनि जो हॉस्पिटल जे ॿाहिरियों एहतिजाज आहे, धरणो आहे। लाड़काना शेख ज़ैद हॉस्पिटल में हिकिड़ो ज़ुल्म लॻो पियो आहे ऐं डॉक्टराणियुनि जी लापरवाही सबबु डेली केतिरा ई लाश निकिरनि पिया, उन्हनि खे कोई चवण वारो न आहे। हीअ चांडिया बिरादरी जी नौजवान औरत जेकी तड़पी डॉक्टराणियुनि जी लापरवाही जे करे फ़ौत थी वई। ऐं ॿियो उनजो ईअं सम्झो त हीअ 2 क़त्ल थिया आहिनि। हिकु उनजो नंढड़ो क़त्ल थी वियो, ॿियो पाण उहा वीचारी तड़पी फ़ौत थी वई। कोई चवण वारो न आहे, को चांडिया बिरादरी जी FR कटण वारो न आहे। सभिनि दोस्तनि भाइरनि खे इहो रिक्वेस्ट कंदासीं, हिन वीडियो खे घणो शेयर कयो। ऐं हीअ लाड़काना शेख ज़ैद अस्पताल में हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो थियो आहे। चांडिया बिरादरी वारा असां जेके तालुक़ रखनि था, साखाणी बिरादरी जे पाड़ो आहे, उन्हनि सां अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, जिन जी तड़पी असांजी औरत हिकिड़ी फ़ौत थी वई आहे ऐं हिकु उनजो बच्चो जेको नओं ॼाओ हो उहो बि तड़पी फ़ौत थी वियो आहे। लाड़काना शेख ज़ैद अस्पताल वारनि जी लापरवाही जे करे, उन डॉक्टरनि जी लापरवाही जे करे उन्हनि खे कुझु चवण वारो न आहे। ऐं हिन चांडिया बिरादरी जी असां चवंदासीं DIG लाड़काना SSP खे त उन्हनि जी FR कटी वञे ऐं जेकी हिन डॉक्टराणियूं जेके हिन मुलविस आहिनि उन्हनि ते FR कटी वञे ऐं हिन चांडिया बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। वधीक स्क्रीन ते तव्हांखे इमरान TV ॾेखारियो आहे। लाड़काने जे ॿाहिरों जेकी शेख ज़ैद अस्पताल आहे, ॿाहिरों जो धरणो उन चांडिया बिरादरी तरफ़ों धरणो हयो वियो आहे। वधीक स्क्रीन लाड़काना शेख ज़ैद अस्पताल में हिकिड़ो ज़ुल्म लॻो पियो आहे, जंहिंमें चांडिया बिरादरी सां वारे सां तालुक़ रखंदड़ साखाणी पाड़ो जेको आहे, उन्हनि जी नौजवान हिकु औरत ऐं ॿियो उनजो बच्चो तड़पी डॉक्टराणियुनि जी लापरवाही सबबु फ़ौत थी विया आहिनि। वधीक स्क्रीन ते तव्हांखे इमरान TV ॾेखारे रहियो आहे मंज़र।